तहरीक इंसाफ़ जो गिरफ़्तार अॻवान फवाद चौधरी लाहौर जी अदालत में पेश। इस्लामाबाद पुलिस तर्जमान चयो आहे त सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते कोहिस्तार थाणे ते केस दाख़िल कयो वियो। फवाद चौधरी चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स खे फ़र्ज़नि जी अदायगी खां रोकण लाइ धमकायो। आइनी इदारे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काइण जी कोशिश कई वई। ये अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। तहरीक इंसाफ़ जो गिरफ़्तार अॻवान फवाद चौधरी लाहौर जी अदालत में पेश। इस्लामाबाद पुलिस तर्जमान चयो आहे त सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते कोहिस्तार थाणे ते केस दाख़िल कयो वियो। फवाद चौधरी चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स खे फ़र्ज़नि जी अदायगी खां रोकण लाइ धमकायो। आइनी इदारे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काइण जी कोशिश कई वई। ख़बर अवां खे ॾियूं पिया। तहरीक इंसाफ़ जो गिरफ़्तार अॻवान फवाद चौधरी लाहौर जी अदालत में पेश। इस्लामाबाद पुलिस तर्जमान चयो आहे त सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जी दरख़्वास्त ते कोहिस्तार थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। फवाद चौधरी चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं मेंबर्स खे फ़र्ज़नि जी अदायगी खां रोकण लाइ धमकायो।